जी हाँ जी हाई फाइव मुझे पकड़ी चलो मेरा टापटिया इतने जमकर हेट आया टोला अब आप भर जड़ी शॉर्ट स्टडी को सब घूमी पहुंचाने शॉर्ट को ना नंढड़ो आहे किथे अले मुझे ज़्यादा चेबो आहे किथे हां ॾिसा चेबो मुझे ज़्यादा जी त थदी उस न हुजे न त पंहिंजो माण्हू थोरी देरि उस में विया बि करे थदी उस आहे झुड़ लॻो पियो आहे त हालत वाक़ई सही ॻाल्हि आहे ख़राबु पई थिए टाइम लॻणो थियो आहे हालांकि मोबाइल वॉच ॿई गॾु हा शाम जो 4 पिया थियनि असर बि थी वई त पंहिंजो ॾाढी हालत ख़राबु पई थिए सभु असां हाणे वञूं पिया ऐं गुज़र में वाट टाइम पूरो थियो फाइटिंग शुरू थी वई आहे फाइटिंग शुरू भॼी भॼा ॿार फाइटिंग शुरू थी वई इन्हनि जो थोरो टाइम हूंदो आहे न खां पोइ टाइम ख़तमु थी वेंदो आहे हा ॿुधाए कीअं पढ़ाए हीअं न खपे हाणे मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि सभु हर डिटेल न पढ़ाए लाइक मूंखे चवंदो आहे नहीं इलानी इला त क़ुरान त इहे हूंदो आहे न बाबा तो एक्सेंट ये से कभी है ना गाइस आप करो मुझे बस वर्णन से प्राइवेट उनका पूरा डिटेल उनका पूरा मुख्य मौलाना है मौलाना तो है अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उमेद थी तव्हां सभु ठीकु हूंदा जी मां ॿुधाईंदो आहे सभु बिल्कुलु ठीकु आहियां जी त इलाही ॾींहंनि खां पोइ असीं निकितासीं पूरी फैमिली ॾाढो सी थी पियो आहे त वीकेंड ते मुंहिंजी त हिमत बि नाहे थींदी त घर खां ॿाहिरि निकिरां तक़रीबन कार में हूंदा आहियूं जॾहिं वेंदा आहियूं कार में वेही हिकु त मानी खाइणी हूंदी आहे मानी खाई करे असीं वापसि अची वेंदा आहियूं पर पंहिंजो सी थोरो अॼु घटि हो मूंखे फील थियो पियो पर शाम जो अची सी पियो त ख़ैर असीं निकितासीं जेको असांजो फेवरेट जॻह उते वियासीं पंहिंजो ऐं मुंहिंजे हस्बैंड निकितासीं लॉन्ग ड्राइव ते वापसी में ॾिठोसीं त भई रश वग़ैरह कोन्हे त असांजो इरादो थियो चलो ॿारनि खे हिते वठी था अचूं त असांखे इहा जॻह ॾाढी वणंदी हुई हिते जो मूं पूरो व्लॉग बि ठाहियो आहे उहो तव्हां ॾिसजो मुंहिंजे चैनल ते हूंदो इलाही माण्हू ॾिठो बि हूंदो सो बसि ईअं आयासीं थोरी घणी हिते ॿारनि मानी खाधी थोरी आउटिंग कईसीं ऐं उन खां पोइ घर वापसि आयासीं त तव्हां बि ॾिसो असीं अंदरि वेंदासीं बस कर हमजा बास्केट प्रॉब्लम फिर हमजा के वेही रहे यार जन मौसा का हिते आया सी बास्केट हो हुमन के तंग के हुमन ये ना ये तो नज़ारे मिलेंगे देखने को हाँ मैंने अंदर भी हाँ चलो वेरो अच्छा है ना ऐसे व्यू भी अच्छा है तव्हांखे हर शइ प्रॉब्लम छो हूंदी आहे हमज़ाली भुट्टो तव्हांखे जल्दी ख़तमु कोन्हे करिणो हा तव्हांखे जल्दी ख़तमु त मूंखे एतिरो कयो हाणे मूंखे लॻो 20 सपारे थी मूं जल्दी सपारे पे पर तव्हां 15 ठीकु आहे तव्हां 5 डेज़ करो पंहिंजो 20 ताईं पहुचो जल्दी 20 मीन्स 20 पारा ख़तमु कयो अगर तव्हां रिवर्स अची पियो त मतलब 10 ताईं पहुचो और गाइस सब हर शे गाइस सब जो जल्दी सपारे 4 लाइंस का फोटो तव्हांखे चिंता थकी विया आहिनि गाइस सब जो आज मुझे मैसेज कर रहा था पाण कोन पाण तव्हांखे पढ़ाइणो आहे ना बट हर शे ही ना कही थी ऐसे हर शे लाइक एवरी सिंगल डिटेल लागे सो पहले मुझे ग्राउंड नॉर्मल करना पड़ा है उनका पू मुझे किरत गए डिटेल सब पू गए ये हम बच्चे भी मुझे सिखाए ना मुझे उसे मोबाइल बंद कर वो बंद करने की कोशिश कर रहे थे कौन मेरे मुखा पूरा साइड हाँ ही नहीं ये साइड ही खाए को तो कर से अंदर नंढे हूंदे असांखे को पंहिंजो स्कूल जो फ्रेंड वग़ैरह को नज़र ईंदो असीं ख़ुशि थींदा हुआसीं अॼुकल्ह जा ॿार त ॾिसनि था ईअं था भॼनि जो बसि अहिड़ो को चोर ई ॾिठो हमज़ा जी क्लास फेलो का हिते आहे ला पंहिंजी फैमिली सां हुनखे असीं भॼी वियो ॾिठी त मूं पर लाइ की न वई हली नज़र मूंखे वई ॾिसो पखी जानवर सभु मज़ो वेठा वठनि पानी जो कलर ॾाढो ख़ूबसूरत पियो लॻे अॼु परे परे नज़र अचे पियो न हिन पासे इहे त ट्विन टावर आहे मूंखे पहिरियों हथ बि नज़र कोन पियो अचे मुंहिंजो हथ भला इहे थिया ख़ैर हीअ जेको परे परे नज़र अचे पई इहो वाटर पार्क आहे इहो कुझु टाइम इहो पंहिंजो समर में खुलंदो गर्मियुनि में खोलींदा फ़िलहाल बंदि आहे ट्विन टावर सां गॾु ई ठहियलु आहे हिन पासे
ऐं हस्बैंड जो उते इंतज़ारु वेठी कयां ही हितां पिया अचनि ओए हाय हाणे सीते पियो मैं आपको इस तरफ ढूंढ रही थी तभी तो खड़ी हुई थी इतनी देर से उस तरफ अच्छा अब ठंडी लग रही है ना हाँ सही नहीं है नहीं हमारे बच्चों को नहीं लगती इतनी हाँ मैं भी आ रही हूँ सी एतरो जो रखा था ढके सी में पे फेचने भाड़ में फिल्म पर मांगे ढके थे रखे मैंने थी होम भी लगन पर मज़ो अचे उससे भी पर ॾाढी थधी उस सब मथे जुड़ लॻो पियो आहे उस पर थधी आहे न चशमो रखी छॾियो पर ज़रूरत आहे कोन छो पायां चलो कष्ट पियो लॻे चको निकिरी आयो छॾियो कोन खाई ॾिसो चको सॼो निकिरी आयो आहे या मुंहिंजा ओके जी कष्ट पियो लॻे पुठियां पुठियां मुंहिंजा हस्बैंड वेठा आहिनि उनखे सी पे मूंखे मां सी पे मुंहिंजो का ॻाल्हि कोन्हे केप पाए छॾियो केप पाए वेही रहिया ॿार वरी भॼी विया जो ॿारनि खे सी नथो पवे पाणीअ जो कलर ॾाढो ख़ूबसूरत पियो लॻे मूंखे मुंहिंजो पूरो वीलॉग ठहियलु आहे हिते पंहिंजो इलाही पहिरीं साल खनि थी वियो हुनखे बि हू पूरो हिते वीलॉग ठाहियो हो तव्हांखे समुंड वग़ैरह ॾेखारियो ॿुधायो थी असांजो फेवरेट जॻह ते असीं इलाही ईंदा हुआसीं इन जॻह ते पोइ अचणु पोइ जेको दफ़ा पुर्तगाल विया हलियासीं इलाही टाइम उते रहियासीं ऐं जॾहिं पुर्तगाल मां वापसि असीं आयासीं त पंहिंजो हिकु दफ़ो आया आहियूं असीं हिते उन खां पोइ जेको असीं हिकु दफ़ो हिते आयासीं मैं वहाँ कर बैठ जाती हूँ त हिते एॾो रश हो एतिरो रश हो जेको हींअर जीअं त वीज़ा ओपन थिया आहिनि न पाकिस्तानियुनि जा त एतिरा पंहिंजो असांजा पाकिस्तानी आया आहिनि मूंखे असीं हिते आयासीं मूंखे ईअं लॻो जेको की पाकिस्तानी पार्क में अची वई हुजां इहा पाकिस्तानी सी साइड में कराची जेके सी साइड पहुची वई हुजां एतिरा पाकिस्तानी हुआ जो मतिलबु असांखे हिकिड़ो त हस्बैंड जो तव्हां अंदरि वञो ऐं कार पार्क करे अचां थो पर हस्बैंड खे पार्किंग जी जॻह बि न मिली ऐं असांखे हिते वेहण जी जॻह न मिली मतिलबु जेकी जॻह पुठियां ॾिसो पिया न हिते माण्हू चेयर वग़ैरह लॻाए पंहिंजो ज़मीन ते कुझु विछाए करे वेही रहंदा आहिनि पर पूरो भरियो पियो हो इवन हेसि ताईं हीअ जेकी जॻह आहिनि हीअ पूरी जॻह तक भरी पई हुई हेठि ताईं माण्हू हुआ त मूंखे न ॾाढी खुआरी थी वेंदी लॻे थो सभु पोइ मां निकितल आहिनि त असीं वापसि वियासीं कोन वेठासीं हिते सो इलाही टाइम खां पोइ वरी अॼु आया आहियूं जो आओ मुंहिंजे हस्बैंड अॼु आयासीं ॿार इलाही तंग था कनि न त हस्बैंड जो त लॉन्ग ड्राइव ते था हलूं त असांजे घर खां सी साइड स्टार्ट थिए त उतां खां वठी असीं पूरे एंड ताईं वियासीं एॾो ख़ूबसूरत पियो लॻो जो मूं मतिलबु वापसि अचण खां पोइ फस्ट टाइम ॾिठो ॾाढो ख़ूबसूरत पूरो सी साइड ठाहे छॾियो अथनि त मां हस्बैंड खे चयो पियो मां चयो नेक्स्ट टाइम बाबा कुझु ॿुधे वेठो त मां हस्बैंड खे चयो मां चयो नेक्स्ट टाइम पंहिंजो हू कंदसि पूरो वीलॉग ठाहींदसि तव्हांखे ॾेखारींदसि जेके जेके जॻहियूं आहिनि इन करे मूं ॾिठा आहिनि त इलाही माण्हू मुंहिंजा जेके वीलॉग ॾिसनि था कुवैत में बि इलाही माण्हू आहिनि जेके वीलॉग ॾिसनि था ऐं पोइ पुछंदा रहंदा आहिनि जॻहियुनि जे बारे में त कंहिंजी हेल्प थी वेंदी उन्हनि खे ॾेखारींदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं जॻहियूं आहिनि घुमण फिरण लाइ हिते वञण जे लाइ त पूरी सी साइड ई मतिलबु ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु हो त पंहिंजो त पोइ हितां असीं ॾिसंदा वियासीं त मूं हस्बैंड खे चयो मुंहिंजो रश कोन्हे हेॾी पार्किंग पाण खे मिली वेंदी सो असीं वरी घर वियासीं ॿारनि खे वरितोसीं लंच टाइम थी वियो हो पोइ वठी असीं ॿारनि ते मानी खाधी ऐं घर वञी पंहिंजी बिरयानी खाईंदसि कल्ह मूं बिरयानी ठाही ॾाढी सुठी थी ऐं त घणी बिरयानी खाईंदसि हिन लाइ मुंहिंजो दिलि कोन पियो कुझु खाइण ते सभु अची वई न गर्ल की बड़ी के डब लॻो पियो वॉक करा रनिंग करे वियासीं सुकून सां त तव्हां हाणे हिते केॾा वञो कोन था कुझु थी थो आहे त तव्हां नंढे हूंदे केतिरो वेंदा हुओ सभु इज़ी थी वियो आहे अच्छा हिते वरी सुकून आहे असांखे पंहिंजो उस बि लॻे न घणो हेठि न वञिजो घणो हेठि न वञो हिते ज़ैद जो इलाही पंहिंजो हिते इलाही ईंदा हुआसीं ज़ैद जो ॾाढो टाइम बि हिते गुज़रियो आहे हाणे त वॾा थी विया नथा कनि त ज़ैद खे शर्म पई ईंदी आहे हिननि खे ॾिसी ॿारनि खे त मां हिते ईंदो हुअसि मूंखे जीअं हिते ईंदा हुआ बिस्मिल्लाह तव्हां छा पिया करियो आधा जो वेट अच्छा मथे बाबा ते ॾिसी आहे सुंदर बाबा साहब को करे ज़ूम इन बाबा खे कुझु ॿुधाए वेठो मूंखे बजट खपे तव्हां सां गॾु भॼे पिया न तव्हां सां गॾु मूंखे बजट खपे
ताशा वगैरह हम सब जब हम जरा टिकट रिकॉर्डिंग कर चल रहे हमने भी रोक करी चल तब बस पर गेम के बराबर उसको बताओ हम लोग यहाँ हैं क्योंकि वो वहीं है जहाँ हम लोग बैठे हुए थे अब देखा हाँ भी वो अपना वो रेस लगेगी और जब निकल आएगा देखो 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 मुझे टच कर लो हैरिंगटन हो क्या होता है भाई उस पर पैंसठ पूछ के करे जरूर फिर रिकॉर्डिंग करो करे तव्हांजे तव्हांजो कहिड़ो फ्रेंड अब्बास वांगुरु अच थोरो अंदरि अची वियासीं वेही ॿिए कंहिं जॻह ते सीउ थिए पियो ॿियो खणी थोरो हलूं वॉक वग़ैरह कयूं इहो पहिरीं हो कोन्हे पियो हाणे ठाहियो अथनि मतिलबु मुंहिंजे वञण खां पोइ ठाहियो अथनि हिते स्कूटी साइकिल सभु वॾा वॾा माण्हू हलाइनि पिया स्कूटी बिना साइकिल वग़ैरह हलाइण जे लाइ पहिरीं कोन हो पर मां सोचां पई पाणी एॾो ख़ूबसूरत कोन पाणी कीअं थी वियो ख़ूबसूरत उहो सम्झ में कोन पियो अचे पाणी जो कलर अहिड़ो कोन हो पहिरीं तव्हांजी पिक्चर कढा खुद ही बार बार पिक्चर कढा हाँ भले हलो सी पे न हाँ बस हलो हमजा ज़ैद को सर्दी लग रही है कह घर चलो असांजी ज़ैद खे बि ॾाढो सीउ पवंदो आहे इन खां थोरो बि सीउ बर्दाश्त न थींदो इहो सर नाज़ुक ॿार आहे खैर सीउ आहे सीउ त मूंखे पवे पियो जी बच्चा तो वॾो थी वियो आहे मूंखां माशाल्लाह कद निकिरी वियो पर आहे कुट खाइण जहिड़ो अम्मा सां शिकायत करे असांजी हाँ बस न इहो हिकिड़ो आहे मूंखे मुंहिंजे मदद जी धमकी ॾींदा आहिनि अम्मा सां शिकायत कंदासीं हीअ त चलो घटि आहे शायदि सीउ जे करे माण्हू घटि आहिनि सीउ इलाही आहे न त सॼो लास्ट टाइम असीं आयासीं लास्ट टाइम चले महीना थी विया की सॼो भरियो पियो हो सो ख़ैर पंहिंजो बसि आउं तव्हांखे इजाज़त थी वठां न को सस्तो थी वियो आहे हथ थधा बसि हाणे मूंखे इजाज़त ॾियो पंहिंजो आख़िर में ॻाल्हाइण बि कोन पियो निकितो मुंहिंजो एॾो सीउ पियो पियो जो बसि मुंहिंजो चलो तव्हांखे हाणे अल्लाह हाफ़िज़ कयां उमेद थी की तव्हांखे मुंहिंजो हीउ व्लॉग सुठो लॻो हूंदो सुठो लॻे त मूंखे सुठा कमेंट्स कजो मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़